बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अॼु सभई हिते इकट्ठे थिया आहियूं। मुश्ताक परदेसी चैनल आहे, उन ते तव्हांखे सिंधी कहाणियूं मिलंदियूं। पहिरियों असांजो कहाणीकार हाजी महरूफ सोलंगी, ॿियो कहाणीकार मोहम्मद जुमन सोलंगी ऐं टियों कहाणीकार अली शेर वाजबल ऐं चौथों कहाणीकार तालिब रिंद ऐं आउं छऊं जेको अनाउंसमेंट कयां पियो मोहम्मद सिद्दीक उर्फ बिजली। बिजलीअ जे नाले सां दख़ल सां कहाणीकार तव्हांजे अॻियां बयानु पियो कयां त जीअं मूं जोगियरनि जी जानिहारिय में जूए अकुलो ते ऊठो थियो हलिया मथे हुए अल हुब लिल्लाह वल बुग़्ज़ लिल्लाह खासी संदन कुए मूंखे उन मज़कूर जी बासन पई पूए हो वञी रूबरूए गुर खे गॾिया कापड़ी हे हाल तुरायो आदेसन अहवाल नाह कयूं नफ्स खे मंझूं ज़ुहद ज़वाल लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून पाण कयूं पहमाल लधाऊं लतीफ़ जे जानब जो जमाल नांगा थी निहाल वञी गुर खे गॾिया कापड़ी ॾहें ॾींहुं ॾिसण में पिरी आयमि पाण मिनकुल मौला आराणी अॻवान बख़्शाऊं बहर जा ॾॾनि खे ॾाण साजन खणी साण वञी गुर खे गॾिया कापड़ी जेकी मंझि जहान से तारीअ तगन तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान अदले छुटा आन को फेरो कजांइ फजुल जो पाए पांद गिचीअ में अंगण जे तो अचनि त अवगुण एब कचा आहियूं ढकण थी ढकजनि मुंहं में मदायूं केतिरियूं ॾिसण की न ॾिजनि तोरे लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि मेंधरा जेतो बेत भायास सब आयतूं आहिनि नियो मनलाइन फिरिया संदे पार ॾे असां हींअर मोहम्मद महरूफ हाजीअ खे स्टेज ते अचण जी दावत ॾींदासीं त हू पंहिंजो मुज़ाहिरो करे। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जीअं त अॼु असां हिते हीअ यूट्यूब चैनल मुश्ताक परदेसी मीटिंग कई आहे, इन जे लाइ असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं उन जे दुआउनि सां उन जे हिमायत सां जेको बि असांखे देश परदेस पूरी दुनिया में हिन असांखे असांजो नालो रोशन कयो आहे, जेके कहाणीकार आहियूं उन्हनि जा वॾा वॾा शुक्र ऐं उन्हनि जा वॾा वॾा थोरा। अॼु हीअ जेका मीटिंग थी रही आहे जंहिंमें असांखे तोहफ़ा मिलंदा चैनलनि जे तरफ़ खां जेके मथां आया आहिनि उन्हनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे मोट सुठी ॾिनऊं ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं उन जो क़दुरु ऐं उन जो मान कयूं ऐं जेकॾहिं अहिड़ी हौसला अफ़ज़ाई ऐं असांजी हिमायत कंदा त असां बि इनशाअल्लाह नए सिटी नयूं ॻाल्हियूं नए सिटी नयूं कहाणियूं नए सिटी नयूं रिकॉर्डिंगियूं असां मोकिलींदासीं ऐं नयूं नयूं ॻाल्हियूं छो त हिन खां अॻु में जेके असां तव्हां ॾे ॻाल्हियूं मोकिलियूं उन में कुझु असांजे वॾनि जूं ॻाल्हियूं हुयूं पुराणे दौर जूं, कुझु बादशाहनि जूं ॻाल्हियूं हुयूं, कुझु वरी जेके हथ जूं कूड़ जूं ॻाल्हियूं ठाहे उन्हनि ते इनाम खयासीं उहे बि तव्हां ते पहुचायूंसीं, कुझु वताए फ़क़ीर जा ॿोल हुया उहे बि तव्हां ताईं पहुचायासीं, पर सभु वज़ाहत सां तव्हां उन्हनि खे ॿुधो ऐं तव्हां उन्हनि मां कुझु सिखिया हूंदव, कुझु सम्झो हूंदव। असां उमेद था कयूं त अहिड़ी हौसला अफ़ज़ाई ऐं मोट मुश्ताक परदेसी जे चैनल ते सिंधी कहाणियूं असांजूं तमामु खरियूं अथव उहे तव्हां ॾिसी असांखे मोट ॾींदा त असां तव्हांजा शुक्रगुज़ार रहंदासीं ऐं इन ॻाल्हि में
मां तव्हांखे घणो कुझु मिले थो असां जेका महिनत करे तव्हां ताईं पहुचायूं था इहे ॻाल्हियूं न आहिनि हक़ीक़तूं बि अथव इन में नसीहतूं बि अथव इन में सबक़ बि अथव महिरबानी महिरबानी तव्हांजी जेका थींदी उनखे तव्हां पंहिंजे हौसला अफ़ज़ाई सां ॾिसंदा ऐं कंदा छो त मां तव्हांजो अनस मेनस कहाणीकार ॼातल सुञातल मशहूरु पूरी दुनिया में फ़क़ीर मारूफ सोलंकी हाणे मां इहे लफ़्ज़ चई त माण्हू सभु न सुहिणा माण्हू सभु न सुहिणा पखी सभु आहिनि हंज ॾिसो हिन में केॾा सुहिणे घोट लफ़्ज़ रखिया आहिनि माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज माण्हू सभु कीअं थो चए पूरी दुनिया में उहो माण्हू ॾिसे पियो पर हुनखे कुझु सुहिणा पिया लॻनि कुझु कहिड़े कहिड़े रुपया पिया लॻनि इन ते इहा ॻाल्हि कई चई उन खां पोइ चए थो त पखी सभु न हंज पखियुनि में वरी जेको हंज पखी हुयो उहो पहिरियों नंबर पखी हुयो हुनजे दिलि खे वणियो तॾहिं चयो चई त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुल बहार जी माण्हू ॿुधा सभई भाकुर पाए मिलंदा अतुरा बि रहंदा पर आथ ॾियण वारो को कुर्ब वंडण वारो को सूर छॾण वारो को हथ रखण वारो उहो माण्हू जंहिंमें ख़ुशबू बि ईंदी बुए बि ईंदी अस्सलाम वालेकुम महिरबानी हाजी मारूफ कहाणीकार सोलंकीअ जी जंहिं कुझु तफ़सील सां बयानु कयूं ऐं जेको बि कुझु असां तव्हांजे अॻियां पेश कंदासीं उहो इनशा अल्लाह उमेद आहे त सच खां ॿाहिरि कूड़ जे हिसाब सां न हूंदो ऐं सची बयानु हूंदो छो जो असां सुखड़ शाइर कहाणीकार अदीब दानश्वर जेके बि असां तव्हांजे मां ॻाल्हियूं मोकिलियूं आहिनि मां मनसदी इनशा अल्लाह उमेद आहे उन ते पूरो उतरबो ऐं तव्हांजे अॻियां अॻु में बि पेश कयूं अञा हींअर बि पेश कयां पियो ऐं तव्हां उन्हनि मझाऊं सबक़ु पढ़ाईंदव त हिते भली आयो भला पिरी पान पेर भरे ॾिसीदा तव्हांखे थी ठाहू काद ठरे अहिड़ा ॾींहं अल शल कुलनी ले करे जो तोखो सवा सोना मुंहिंजी साथ न थी सरे सूरत तुंहिंजी सुपरी थी अॻियां फाइक फिरे पोइ त अर्जी वियूं अजीब अखियूं तो वरे वरी अहिड़ो वार वरे तूं हीअं सदाईं चए सिधी कई पर भली आहे भला पिरी मोब मिठा मंठार त दिलि पर थिया दीदुनि खे दर्शन वॾा दीदार त मिलन साण मोजा मिठा नथा कम गुबार त गोहर हिन गदड़े जी तो सजण नथी सार त कई ॾींहं केतिरा तुंहिंजा पुछायम पे पार जो तोखो सवा सोना मुंहिंजा ॾुख न कजां ॾार तूं धणी न कजांइ धार तूं हीअं सदाईं चए सिधी कई अञा बि तव्हांजे अचण जी त भली आहे भला पिरी तूं भला पेर भरे कई कुर्ब कोझनि ते पई हीअ ठाहू की दिलि ठरे अहिड़ा ॾींहं अलो शल कुलनी ले करे जो तोखो सवा सोना मुंहिंजी साथ नथी सरे सूरत तुंहिंजी सुकरी थी अॻियां फाइक फिरे पोइ त अर्जी वियूं अजीब अखियूं तो वरे वरी अहिड़ो वार वरे तूं हिते सदाईं चए सिधी अर्ज़ु थियो त ॻाल्हि बि कबी वञे बि तव्हां भाउरनि जे अॻियां पेश बि कबो वञे पोइ फन त चए पियो त हिन दुनिया जे लाइ सुघड़ शाइर अदीब चयो आहे त हिन दुनिया में जे तूं इंसान आयो आहे छाजे लाइ आयो आहे तूं हिते जेका मूं अलाह साईं तोखे चयो त मुंहिंजी इबादत कर ऐं तुंहिंजो रोज़ मूं ते आहे पर उहे उन जी इबादत अहिड़े नमूने सां कर जो हीअ दुनिया तूं छॾे जॾहिं अॻिते वेंदे त तोखे पोइ ख़बर पवंदी त अॻिते वारो जहान छा आहे चएसि पियो त जल्दी हस्ती मस्ती मार जल्दी हस्ती मस्ती मार हे वक़्तु वञे ई थो बरंदी ॿार मुठ मिटीअ मां मालिक जोड़ी तंहिंखां मारो मोह छो मोड़ी हे नफ्स निभागो छाखां छोड़ी हर्ष वॾाई होॾूं हार वक़्तु वञे थो बरंदी ॿार शैतानी कुड़ शोर न वरंदई ज़ुल्मनि वारा ज़ोर न वरंदई ज़ुल्मनि वारा ज़ोर न वरंदई चोट जबल ते चूर न वरंदई खादम खासा ॾींहं न खार जल्दी हस्ती मस्ती मार हे वक़्तु वञे थो बरंदी ॿार छा चई त जॾहिं सभई छॾे विया तोखे अॻियनि बादशाहनि जी बि ख़बर आहे जेको रूह ज़मीन जो शाह हो शाह उन जे नाले थो चवे त दारा सिख
सिकंदर लल लॾे विया हे शाहियूं पंहिंजूं शाह छॾे विया हे बाबू बंगला बाग अॾे विया हे सामिया पहुता सूरी हसान हे वक़्तु वञी थो परंदी तूं अञा हिते वेठो आहे तोखे उनजी ख़बर नथी पए तो ज़िंदगी पंहिंजी ईअं दाह ते विञाए छॾी उन ज़िंदगीअ खे सुञाण अॻिते जी कमाई कंदे त तोखे अॻिते मिलंदी ग़िफ़लत में तो उमिरि गुज़ारी तौबह कर तूं ज़ारी मंज़िल बारी कारी वारी क़ब्र अंधारी कीन विसार जल्दी हरसी मस्ती मार हे वक़्तु वञे छो बरंदी ॿार पोइ छा थींदी त रोई राज़ी कर तूं राणू तोखां थींदो पोइ पुछाणू छॾ अबासी मलूक माण्हू ॿार खे हनू आहे पार जल्दी हस्ती मस्ती मार हे वक़्तु वञे छो बरंदी ॿार अॻियां दूर मंज़िल ओदा जुमन हेॾे निहार जाए अॻियां दूर मंज़िल हे बारी थी ॾिसजे अञा निंड तोखे प्यारी थी ॾिसजे कोन्हे यादि तोखे सफ़र सुञ वारो जिथे रुन राहो ऐं बारी थी ॾिसजे अञा तोखे प्यारा निंड निभाॻीअ खे छॾ अॻियां दूर मंज़िल हीअ बारी थी ॾिसजे अञा निंड तोखे प्यारी घणा तोखां अॻु में मुसाफ़िर हलिया विया घणा तोखां अॻु में मुसाफ़िर हलिया विया त बि कान तोखे का तयारी थी ॾिसजे अञा निंड तोखे प्यारी थी ॾिसजे छॾण आई वेठो अची सिज लथो अथई छॾण आई वेठो अची सिज लथो अथई मथां राति ॾाढी हीअ कारी थी ॾिसजे अञा निंड तोखे प्यारी थी ॾिसजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह क्या दर छोड़ी सिजी कंदे के सफर में छा खयो थई तो ते जले कुछ न क्या दर छोड़ी सिजी कंदे के सफर में नकी तोखे मोटर न लारी थी सिजी अञा निंड तोखे प्यारी थी सिजी छा त सुखर उन के ढलियो आ सुखर उन के बंद कयो आ में त तो अमल करो खयो तो हिते उन जे ले तयारी करी कई आ तने करे सुखर चयो नकी तोखे मोटर न लारी थी सिजी अञा निंड तोखे प्यारी थी सिजी तो छा कयो पर यार थई हड़प पर आई जगह कमाई थई या थई हड़प पर आई सवा सिर सुने जी या तुझी पोशाक उधारी थी सिजे अञा निंड तोखे प्यारी थी सिजे नकर गम मुसाफिर अॻियां आहे दिलबर सजर जी सभिन ते सतारी थी सिजे अञा निंड तोखे प्यारी थी सिजे मलूक माठ कर तूं पोके दीदो मलूक माठ कर तूं ईदो घोट मोहम्मद सभिन ते सजन जी सतारी थी सिजे अञा निंड तोखे प्यारी थी सिजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बस सारा यहाँ सचो तई सारा यहाँ रब सतार चोरियां जहान खे चोरे जो हार पो मुकाइम छड़ो मोहम्मद अजन जो आधार इन बारी रबियल अवल में अज अहलो छो इज़हार मां सना चवां सोने जी तू सलवात जो सदबार ओ त कसुलांदई कलबतम सिंधा अश्क जा कीचार त पखी पुखण पाण में कन पिया प्रिय संदी पचार त लाल आयो लाडलो सूह भरियो सुरदार दुकार जा देहन या अनन जा अंबार त क्रिया कुगरा कुफारन जा पर कल में सदी कुकार त मानू मलाइक पाण में कन पिया गोहर संदी गुफ्तार सोनो मुझो सुख थियो मठो मंठार मुहाबे पांजे महबूब जे दीदो डाहे खातर दाता जन्नत तरफ जवाब सजन सदके सजी सदके सारा या उन साईं खे निमुकाए मिठो मीर मुनवर मकरी तारीफ के टोंगर जी आ कुरनी में त कसर पर जिनो मलाइक मानू चवन त सोनू आहे सरवर हूरू परियूं हैरत माई पसी दीदा दिलबर त पखन में बे पचर पई अजीब आयो अनवर पर मिली मुबारक मायूं दन पई आ दारन जो आथर पतंग छोकरी खातर जान भले जानवर गमनवी तो गुनाहगारन खे कामल करे कातर सकरात में बेसानी थींदो अजी भूरन वठंदो भर कब्र में बे कलमू पढ़ाईंदो देखो नूरानी या नर जिते नफ्सी नफ्सी कदा कुल नबी उते धम धचर उते उम्मत जे अजीब खातर राजी थींदो रब तारी तो हुजूर हौज़े कौसर असा सभिनी खे सिधी कुझे सदके तारी बाबा तारी अच मोजा खुदा मां छा चवां हर शहर में तुंहिंजी सना हरदम हले हमदो सना बरथर में तुंहिंजी सना
भरथड़ में तुंहिंजी सना मुंहिंजा ख़ुदा मां छा चवां हर शहर में तुंहिंजी सना हरदम हले हमदो सना भरथड़ में तुंहिंजी सना मींहं में बरसात में सुरसर में तुंहिंजी सना अर्शो परी अर्ज़ो समा हर दर में तुंहिंजी सना कबो कुर्सी लोहो कलम समंदर में तुंहिंजी सना पाक पैगंबर कई दुनिया अंदर में तुंहिंजी सना राहंग चवाहंग दरियाहंग आ लहर में तुंहिंजी सना मुश्किल कुशा मौला अली आ बरबर में तुंहिंजी सना पल पल पखी परंदा रहिया झंग झर में तुंहिंजी सना मलूक चए मुंहिंजा ख़ुदा घर घर में तुंहिंजी सना शाइर कंदा हन शौक़ सां हर शहर में तुंहिंजी सना कुल दुनिया तारा कतियूं कमर में तुंहिंजी सना हितबासी छा लिखी ज़ेरो ज़बर में तुंहिंजी सना हर जा हक़ मौजूद तूं मशर में तुंहिंजी सना या मोहम्मद मुस्तफ़ा हर साह में तुंहिंजी सना ढंग में हर साल में हर माह में तुंहिंजी सना शाखो शजर बिजली भर कुल राह में तुंहिंजी सना शाहो क़ज़ा सुल्तान कनि था काह में तुंहिंजी सना आदम हवा ईसा नबी ज़बीला में तुंहिंजी सना जिन मलक हूरा परियूं सफ़ीला में तुंहिंजी सना मांगर मशहूर दिलबर तरियूं दरिया में तुंहिंजी सना महफिल अंदर मनूक चए वाह में तुंहिंजी सना पर ख़ुदि ख़ुदा कई आसिफ़त साराह में तुंहिंजी सना या मोहम्मद मुस्तफ़ा संसार में तुंहिंजी सना बाग में बुलबुल फुलन गुलन सदी गुलज़ार में तुंहिंजी सना बाबा ॿुधम परंदन सदी पुकार में तुंहिंजी सना मैना मिठू कोयल करे पुकार में तुंहिंजी सना वाखान तुंहिंजी छाल वनडार में तुंहिंजी सना डोर मैना बैंत में सिंगार में तुंहिंजी सना रहमान में तबार में क़ुरान में तुंहिंजी सना हारी उथिया हूं ॿुधम हूं गार में तुंहिंजी सना तन मन अंदर तालब रखनि था ताल में तुंहिंजी सना आलम उथी अध रात जो पंतवार में तुंहिंजी सना महराज वारी रात में दीदार में तुंहिंजी सना हित परा सलवात मां हुन पार में तुंहिंजी सना मलूक चए अल्लाह कई अतहियात में खीकार में तुंहिंजी सना पर शायर थो चवे ए मुंहिंजा महबूब तुंहिंजो हुस्न हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं तुंहिंजे हुस्न जहिड़ो को अल्लाह जे ज़ात अॼु ताईं न पैदा कयो आहे न क़यामत ताईं ईंदो तुंहिंजे हुस्न जो जलवो बेहिसाब सुभान अल्लाह सही कहीं मुल्क में मुंहिंजा महबूब तुंहिंजे हुस्न जहिड़ो को बि दुनिया जे तख़्ते ते आए न थींदो तंहिं करे शाइर थो चवे छा थो चए हाक तुंहिंजे हुस्न जी जे तो हाक तुंहिंजे हुस्न जी बेशक हर जा हिंदुस्तान में अमेरिका में एशिया में रशिया पाकिस्तान में मटना है तुंहिंजो को यूरोप यूनान में अफ्रीका में चीन में स्पेन में ईरान में बेल्जियम हाईलैंड पोलैंड इंग्लिस्तान में जर्मनी बर्मा इटली छा मगर जापान में तुंहिंजे सूरत जी ॿुधम तारीफ़ तुर्कस्तान में अस्पान तोरे सगोरे मुल्क अरबस्तान में ओ मिठा महबूब मुंहिंजा मुंहिंजे नज़रनि जे अॻियां तुंहिंजो सानी कीन आहे मिस्र ऐं किनान में सिंध में पंजाब में आसाम में बंगाल में कोने हमसर तुंहिंजो को सरहद बलोचिस्तान में जोधपुर भोपाल जूनागढ़ कश्मीर में भरतपुर गुजरात काठियावाड़ कुरान में शुमिलिया में पूनिया में दिल्ली में बम्बईया में लाहौर में देरा गाजी खान में कलकत्ते मुल्तान में कीन तुंहिंजो मट कराची या सखर में गो सजन लालकाने में तथा दुनिया जे हर मैदान में तेरी सूरत तेरी सीरत रब ॾिनी तोखे सजन लुत्फ़ आज गुण हुजे सूरत सागर इंसान में ओ पिरी प्यारा वरी सिक सान आहे पुरस खूब दादन शेर ठाहियो आहे सुभान अल्लाह सुभान